नाज़रीन, पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख चयो आहे त सिंध अंदरि 3 महीननि में तब्दीली अची वेंदी। पीपीए वारा ग़रीब मिस्कीन माण्हुनि जा अरबें रुपया खाई विया, हाणे खेनि हिसाब ॾियणो पवंदो। पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख मटियारी पहुची पीटीआई अॻवान हाजी अब्दुल रज़ाक मेमण सां संदसि भाउ जे लाॾाणे ते ताज़ियत कई। उन मौक़े ते पीटीआई एमपीए हलीम आदिल शेख ख़िताब कंदे चयो आहे त सिंध जे हुक्मराननि जे करप्शन सबबि कुदरती वसीलनि सां मालामाल सिंध जा माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी विया आहिनि। सिंध जा स्कूल, इस्पतालूं, ड्रेनेज सिस्टम तबाह थी विया आहिनि। उन चयो आहे त उज़ैर बलोच वारे जी GIT में पीपलुनि जा करतूत बयानु कयल आहिनि। मुतहदा बानी ऐं MQM ख़तम थी सघे थी त ही बि ख़तम थी वेंदा। मुल्क जे तारीख़ में हुन खां अॻु अहिड़ो मिसाल नथो मिले जो रियासत मैसेज जे ज़रिए अवाम खे 12,000 पहुचाया हुजनि। हलीम आदिल शेख वधीक चयो आहे त इमरान ख़ान चोरनि जूं निंडूं हराम करे छॾियूं आहिनि। ईंदड़ बल्दियाती चूंडुनि में पूरे मुल्क मां पीटीआई उम्मीदवार कामयाबी हासिल कंदा। ईंदड़ इलेक्शन में वफ़ाक़ तोड़ी चइनी सूबनि में पीटीआई जी हुकूमत हूंदी। हुन चयो त हाजी अब्दुल रज़ाक मेमण जी शमूलियत सां पीटीआई पूरी सिंध में मज़बूत थींदी। उन मौक़े ते दीपक कुमार, सरदार अयाज़ मेमण, हुसैन मेमण, रमेश कुमार मंगलाणी, लाइक फ़कीर, अब्दुल गफ़ार चच्छर, अब्दुल रसूल खोसो, अवैस गुल मेमण समेत पीटीआई कराची, हैदराबाद ऐं मक़ामी अॻवाननि जो वॾो मौजूदु हो।